नाज़रीन, नवांखे आम ख़बर ॾियूं त चूंडुनि जी तारीख़ ॾियणु कंहिंजो अख़्तियार आहे। सुप्रीम कोर्ट जी लार्जर बेंच ॿुधणी कई आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ॿुधणी जे हवाले सां अवांखे अपडेट कयूं पिया। सुप्रीम कोर्ट में पंजाब ऐं केपी असेंबलीअ जे चूंडुनि बाबति पाण मुरादे नोटिस जी ॿुधणी जारी आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जी सरबराही में पाण मुरादो नोटिस ते ॿुधणी थी आहे। अवांखे अपडेट कयूं त सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जी सरबराही में पाण मुरादो नोटिस ते 9 रुकनी बेंच पारां ॿुधणी कई वई आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं त चूंडुनि जी तारीख़ ॾियणु कंहिंजो अख़्तियार आहे। सुप्रीम कोर्ट जी लार्जर बेंच ॿुधणी कई आहे। सुप्रीम कोर्ट में पंजाब ऐं केपी असेंबली जी चूंडुनि बाबति पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी जारी आहे। अपडेट कयूं पिया। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जे सरबराही में पाण मुरादो नोटिस ते 9 रुकनी बेंच पारां ॿुधणी कई वई। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंभर जी। इब्राहिम, अपडेट कजो। जी बिल्कुल, चीफ जस्टिस उमर अता बज़ार जी सरबराही में 9 रुकनी लार्जर बेंच इन वक्त ॿुधणी कर रही है। अटॉर्नी जनरल ऐं ॿियनि धुरनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। चीफ जस्टिस ही ॿुधणी शुरू कई त उन मौक़े ते चीफ जस्टिस चवणो त ही असां वटि तमामु घणो मवाद मौजूदु हो, उन्हनि जे करे पाण मुरादो नोटिस वरितो आहे। ऐं जॾहिं हाईकोर्ट लाहौर हाईकोर्ट जो 10 फरवरी जो फ़ैसिलो जेको उहो पिणु असांजे आॾो हो। ऐं अदालत जेके 3 मामला आहिनि उन्हनि ते ही ॿुधणी कंदी। जेके 3 सवाल उथियारिया विया आहिनि त इलेक्शन जी तारीख़ ॾियण जो जेको उहो वक़्तु उहो इख़्तियार जेको कंहिं वटि आहे। जॾहिं त बैरिस्टर अली ज़फ़र पेश थियो आहे, उन्हनि चवणो सदर पाकिस्तान जे तरफ़ां कुझु रिकॉर्ड जेको उहो अदालत में पेश करणु चाहियूं था। चीफ जस्टिस चवणो त अदालत वटि एतिरो वक़्तु न आहे, वक़्तु तेज़ी सां गुज़री रहियो आहे। ॾिसणो इहो आहे आइनी तौर ते चूंडुनि जी तारीख़ केरु थो ॾेई सघे। आइनी भंजकड़ी जेका त कंहिं सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। सुप्रीम कोर्ट जेको आहे उहो आइन ते अमल दरामद चाहे थी ऐं असां वटि मुख़्तलिफ़ जेके फैक्टर्स आहिनि। हिन वक़्तु जेको असां ॾिसंदासीं आइन ते अमल दरामद कहिड़ी रीति थिए थो, जॾहिं त अटॉर्नी जनरल ऐं ॿियनि खे हिन वक़्तु नोटिस जारी कयो आहे। जी।